दोस्तों हिकिड़ो ग़रीब शख़्स पंहिंजे पुटनि खे हर वक़्तु नसीहत कंदो रहंदो त जेको ॾिसो तंहिंखे सम्झण जी कोशिशि करियो त इहो छा आहे, कीअं आहे ऐं छो आहे। खेसि टे पुट हुआ जेके पीउ जी हिदायत मूजिबि हर ॻाल्हि ते ग़ौर वीचार कंदा रहंदा हुआ। पीउ जे मरण खां पोइ टिनी भाइरनि ॾिठो त वटनि न को माल मता ऐं न का बनी ऐं न का दौलत हुई। सो पेट पोरीअ जे इरादे सां उथी पंधु पिया, किथां मज़ूरी त किथां पोरियो कंदा अची हिकिड़े शहर के वेझा थिया। कुझु देरि साही पटण लाइ हिकिड़े वण हेठां वेठा त हिकिड़ो घोड़े सुवार घोड़े तां लही अची वण हेठि वेठो। वॾे भाउ नंढे खे चयो त हिन घोड़े सुवार का शइ विञाई आहे जंहिंजी ॻोल्हा जे लाइ पंधु पियो आहे। इहो ॿुधी ॿिए भाउ चयो, पक सां पोढ़ो उठ विञायो अथसि जेको खाॿी अख खां काणो आहे। तंहिं ते नंढे भाउ जवाबु ॾिनो त उठ ते हिकिड़ी औरत नंढे ॿार सां गॾु सुवार आहे ऐं औरत पेट सां बि आहे। टिनी ॼणनि जी गुफ़्तगू ॿुधी घोड़े सुवार खे पक थी त उठ उन्हनि वटि ई आहे। सो यकदमि तलवार कढी हकल करे उठ पैदा करियो, न तव्हांजो सिर सलामत न रहंदो। टेई भाउर घोड़े सुवार जो दड़को ॿुधी उथी खड़ा थिया ऐं चयाऊं त तुंहिंजो उठ असां ॾिठो ई कोन्हे। घोड़े सुवार हैरान थी खेनि चयो, तव्हां पाण में जेके पार पता ॾिना आहिनि तिन मां साबित आहे त तव्हीं न रुॻो उठ जा चोर आहियो पर मुंहिंजे ज़ाल ऐं ॿार जा बि क़ातिल आहियो। ईअं चई टिनी भाइरनि खे तलवार जे ज़ोर ते बादशाह जे दरबार में वठी आयो। बादशाह घोड़े सुवार जे फ़रियाद ॿुधी टिनी भाइरनि खे ॾोहारी ठहिरायो। तंहिं ते टिनी भाइरनि बादशाह खे चयो त असांजी ॻाल्हि ॿुधी पोइ फ़ैसिलो करियो। असांजी नंढपिण खां आदत आहे त हर शइ चङी तरह जांचे ॾिसंदा आहियूं। इहो ई सबबु आहे जो ॾिसण खां सवाइ सॼी ॻाल्हि सम्झी वियासीं। इहो ॿुधी बादशाह चयो त ईअं थी नथो सघे, पर अव्हीं जेकॾहिं चओ था त अव्हांजो आज़मूदो कबो त तव्हां सचा आहियो या कूड़ा। पोइ बादशाह पंहिंजे वज़ीर खे कन में कुझु चई ॿाहिरि मोकिलियो, जंहिं थोरी देरि खां पोइ हिकु संदूक खणी अची दरबार में रखी। टेई भाउ परे खां संदूक खे गौर सां ॾिसी रहिया हुआ। नेठि बादशाह खेनि हकल करे चयो त हाणे ॿुधायो त हिन संदूक में छा आहे। पहिरें वॾे भाउ ॿुधायो त संदूक में हिकिड़ी नंढड़ी शइ गोल आहे। मथां ॿिए भाउ चयो त संदूक में ॾाढ़ूं पियल आहे। सभिनी खां आख़िर में नंढे भाउ चयो त ॾाढ़ूं आहे पर आहे कचो। बादशाह टिनी भाइरनि जी ॻाल्हि ॿुधी संदूक खोलाए ॾिठे त बराबरि कुझु कचो ॾाढ़ूं पियल हो। पोइ बादशाह उठ जे मालिक खे चयो, तूं पंहिंजो उठ कंहिं ॿिए पासे वञी ॻोल्हे हथु कर, ही बेक़सूर आहिनि। दरबार में मौजूदु माण्हू टिनी भाइरनि जी ॾाहप ऐं होशियारी ॾिसी दंग रहिजी विया। पोइ बादशाह टिनी भाइरनि खां उठ बाबति पुछा कई त अव्हांखे इहो कीअं ख़बर पई। तंहिं ते वॾे भाउ ॿुधायो त साईं रस्तो दुधड़ वारो हो, उठ जा दासोड़ा चिटा हुआ। सम्झमि त कवाठ न आहे पर को वॾो उठ या पोढ़ो आहे। ॿिए भाउ चयो त जंहिं रस्ते तां उठ लंघियो उन जे साॼे पासे तरफ़ वणनि जूं लामूं पटियल ऐं खाधल हुयूं, जॾहिं त खाॿे पासे वारियूं सही सलामत हुयूं। उन मां सम्झमि त उठ काणो आहे। नंढे भाउ ॿुधायो त मूं इहो हंधु ॾिठो जिथे उठ वेठो हो, उते मूंखे ज़नानी जुती ऐं नंढे ॿार जे पेर जा निशान ॾिसण में आया। सो सोचियमि त औरत सां गॾु ॿार बि आहे। औरत जॾहिं वेही वरी उथी त तरियूं खोड़े उथी हुई, ज़मीन ते तरियुनि खोड़नि जा निशान बि हुआ। उन मां सम्झी वियसि त औरत पेट सां आहे। इहो ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॾाढ़ूं सलण बाबति खाइनि पुछाईं। वॾे भाउ खेसि ॿुधायो त साईं नौकरनि जे खणण मां लॻो पियो त संदूक हल्की हुई ऐं जॾहिं उनखे फ़र्श ते रखियो वियो त गोल शइ जे फिरण जो आवाज़ बि ॿुधमि, जेके संदूक जी हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं फिरंदे मालूम थियो। तंहिं मां अंदाज़ो लॻायुमि त का गोल शइ आहे। विचें भाउ चयो त जीअं त संदूक बाग़ जे तरफ़ खां अंदरि खॼी आई हुई, इन करे मूं सोचियो त इहा गोल शइ पक ॾाढ़ूं हूंदो, छो त दरबार जे चौधारी ॾाढ़ूं जा वॾा बाग़ आहिनि। बादशाह ख़ुशि थींदे नंढे भाउ ॾांहुं मुंहुं करे पुछियो त तव्हांखे कीअं मालूम थियो त ॾाढ़ूं कचो आहे। नंढे भाउ वराणियो त साईं अॼुकल्ह जिथे किथे ॾाढ़ूं कचा आहिनि, अव्हीं पाण ॾिसी सघो था। बादशाह टिनी भाइरनि जे अक़ल ऐं सोच सियाणप खां ॾाढो मुतासिर थियो ऐं खेनि चयाईं त अव्हां दुनियावी दौलत में बराबरि ग़रीब आहियो पर ॾाहप में बेहदि होशियारु आहियो। पोइ बादशाह टिनी भाइरनि खे पंहिंजे दरबार में वज़ीर करे रखियो।
सच चयो अथनि त अक़ल वॾी दौलत आहे। दोस्तों ये जेकॾहिं कहानी तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न करणु विसारिजो। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।